इरसा चेयरमैन की मुकर्ररी वारे मामले ते नून लीग ऐं पीपल्स पार्टी हिकु भेरो आम साम्हूं। नून लीग अॻुवाण राणा सनावला चयो आहे त पीपल्स पार्टी जा कर्ज़ी नाहियूं खेनि आइनी उहिदा हुकूमत सां सहकार करण लाइ ॾिना आहिनि। इरसा चेयरमैन वारो मामलो मीडिया में आणण बदिरां पीपीए खे असां सां ॻाल्हाइण घुर्जे हा। पीपल्स पार्टी अॻुवाण शाज़िया मरीद रद्द-ए-अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त इरसा जे कानून में लिखियल आहे त चेयरमैन जी मुकर्ररी ते सूबनि सां मुशावरत कई वेंदी। कानून न बि हुजे तॾहिं बि एतादिन सां मुशावरत करणु घुर्जे हा। नून लीग पीपल्स पार्टी जो वोट मुफ़्त में वठणु चाहे थी ऐं उहो सम्झे थी त संदन हर गैर कानूनी कम में साथ ॾींदासीं त पोइ हू अहमकनि जी जन्नत में रहनि था। चांगला में बस ते आपघाती हमलो 5 चीनी शहरनि समेत 6 ॼणा मारिजी विया। डियाजी मालाकंड मूजिबि आपघाती बमबार चीनी शहरनि जी गाॾी सां बारूदी मवाद सां भरियल कार टकराए छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीनी सफ़ारतखाने पहुतो। हमले में 5 चीनी शहरनि जे मारिजण ते ताज़ियत। वज़ीर आज़म चयो आहे त मूं समेत समूरी क़ौम जूं हमदर्दियूं मारिजी वियल चीनी शहरनि जे वारसनि सां गॾु आहिनि। पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण वारनि दुश्मननि जे नापाक इरादनि खे कामयाब थियण न ॾिबो। वाक़े जी आला सतही जांच कराई दहशतगर्दनि ऐं सहूलियतकारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वेंदी। धमाके बाद घरू वज़ीर मोहसिन नकवी बि चीनी सफ़ारतखाने पहुची अख़्तियारनि खे धमाके जे तफ़सीलनि बाबति आगाह कयो। सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां मज़मत। बुज़दिलाणनि कार्रवाइनि जो मक़सदु मुल्की अंदरूनी सलामती वारी सूरत खे गैर मुस्तहकम करणु आहे। ग्वादर ऐं तुर्बत में सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जा हमला नाकाम बणाया। बदकिस्मती सां बचाव में 5 चीनी शहरनि समेत 6 बेगुनाह माण्हू मारिजी विया। अहिड़ियूं कार्रवायूं फोर्सेस जे अज़म खे ख़तमु नथियूं करे सघनि। ISPR चांगला हमले ते बयान जारी कंदे चयो आहे त पूरी क़ौम पंहिंजे चीनी भाइरनि सां गॾु बीठल आहे ऐं दहशतगर्दनि जी बुज़दिलाणी कार्रवाइनि जे बिना फ़र्क़ जी मज़म्मत करे थी। दहशतगर्द हमले में ॿिन्ही मुल्कनि जे मुतासिरनि सां अफ़सोस जो इज़हार करियूं था। पाकिस्तानी अख़्तियारियूं हमले जी मुकमल जांच कनि। चांगला हमले ते चीनी सफ़ारतखाने जो बयान। चीनी सफ़ारतखाने जे तर्जुमान चयो आहे त चीनी सफ़ारतखानो ऐं कौंसल खानो दहशतगर्द हमले जी मज़म्मत कनि था। हमले जी मुकमल जांच कई वञे। सिक्योरिटी फोर्सेस बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में पाक नेवी जे अॾे PNSA सिद्दीक़ ते हमले जी कोशिश नाकाम बणाए छॾी। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सेस ऐं पाक नेवी जे जतन असासन जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाईंदे हमलो कंदड़ चइनि दहशतगर्दनि खे मारे छॾियो। फायरिंग जी ॾेवट में FC जवान 24 वरनि जो नोमान फरीद शहीद थी वियो। आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां तुर्बत नेवल एयरबेस ते दहशतगर्द हमलो नाकाम बणाइण ते सिक्योरिटी फोर्सेस जी वाखाण। सदर आसिफ अली ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात। मुल्क जी सियासी ऐं माशी सूरताल ते ॻाल्हियूं। रमज़ानुल मुबारक में अवाम खे रिलीफ पहुचाइण वारनि क़दमनि ते बि वीचारियो वियो। सदर ऐं वज़ीर आज़म पारां मुल्क खे पेश मसइलनि खे कढण लाइ अज़म जो इज़हार। कशकोल लेके अब तो कशकोल ना भी लेके जाएं तो अगले कहते हैं कि कशकोल इनके बगल में है। बिल्कुल अंबार लगा हुआ पहाड़ है कर्जों का, उसको कर्जे उतारने हैं, कर्जे लेके हम तनख्वाहें दे रहे हैं। तो कहने का मतलब ये है कि ये कर्जों की जिंदगी कब तक गुजारेंगे हम, कब तक? तो अगर हमने कर्जों से छुटकारा हासिल करना है और अगर हमने एक इज्जत की जिंदगी बसर करनी है तो फिर एक ही रास्ता है कि हम यकजा दो गालिब यकसुई के साथ इकट्ठे हो जाएं। केसी ताईं कर्ज़नि वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं। हालतूं अहिड़ियूं थी वयूं आहिनि जो कशकोल न खणी वञूं तॾहिं बि अॻियां सम्झंदा आहिनि त कशकोल खणी आयो हूंदो। खसारे में हलंदड़ इदारनि खे तेज़ी सां खणकाए वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में टैक्स एक्सीलेंस अवार्ड तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो आहे त मुल्की इस्तेहकाम लाइ IMF प्रोग्राम में विया आहियूं। कर्ज़ वठी पघारूं ॾेई रहिया आहियूं। असांखे न रुगो मुनफ़रद टैक्स पॉलिसी आणी पवंदी पर FBR खे बि डिजिटलाइज़ करणो पवंदो। वज़ीर आज़म पारां निमाया टैक्स ॾींदड़नि खे ब्लू पासपोर्ट जारी करण जो ऐलान।
पीटीआई बानी उमर अयूब के क़ौमी असेंबली में अपोजिशन लीडर ऐं शेर अफजल मरवत के पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन नामज़द करे छॾियो। अडाला जेल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे पीटीआई बानी चयो आहे त पंजाब में 40 MPS जे फॉरवर्ड ब्लॉक बाबति ॼाण न आहे। मूंखे जेल में रखणो अथव त भली रखो, पर ॿियनि अॻुवाणनि खे आज़ाद कयो वञे। कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन में हिक घर ते दस्ती बम हमलो, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब हमले में घर धणी इकबाल समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतकिल। संगरार मां 32 महीना अगवा कयल मासूम निंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ जस्कम ऐं ॿियनि धुरियुनि पारां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतिजाजी मुज़ाहिरा। खैरपुर, रतोदेरो, मिठाणी, जाती, सन जाम साहब, पीर जो ॻोठ कोटड़ी, कंडियारो, कंदकोट, ठुल्ल ऐं मांझंद में जस्कम पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मीरपुर माथिले तलार ऐं कलोई में सियासी समाजी धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी जो एहतिजाज। अॻुवाणनि चयो आहे त 19 अगस्त 2021 में योम आशूर जे ॾींहुं 7 वरनि जी प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो। 32 महीना गुज़रण बावजूद निंगरी बाज़ियाब न थियण पुलिस जी नाअहली आहे। निंगरी खे फौरी तौर बाज़ियाब कराए वारसन में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। खैरपुर में खानगी स्कूल जी शागिर्दियाणी सां मुबैना ॾाढे जी कोशिश, प्रिंसिपल ऐं उस्ताद गिरफ़्तार। मास्तर ॻाल्हि विकिणण लाइ शागिर्दियाणी खे 50 रुपया ख़र्ची ॾिनी। माइटनि पारां पैसनि बाबति पुछाणे ते शागिर्दियाणी सॼो किसो बयानु कयो। निंगरी जो चवणु आहे त मास्तर शकील अंसारी 3 ॾींहनि खां रिसेस वक़्तु मथे क्लास रूम में वठी वञी गंदियूं हरकतूं कंदो हो। पुलिस इल्ज़ाम में ठाहियल मास्तर शकील अंसारी ऐं स्कूल जे प्रिंसिपल अताउल्ला कुंदर खे गिरफ़्तार करे वरितो। तंगवाणी में ॾोहारियुनि जी फायरिंग में शहीद थियल पुलिस एहलकार मोहम्मद इस्माइल डाहाणी जो कैद सिपाही अली गौहर डाहाणी जी फरियाद ते 9 ॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी आहे। ॾोहारियुनि जे ठिकाणनि खे बाहि ॾेई साड़ियो वियो आहे। दादू में मासूम निंगर आडो संदसि पीउ खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी में नाकामी ते SHO मुतल। ज़ुल्फ़कार जतोई खे हथियार बंधन। मासूम निंगर आडो गोलियूं हणी क़त्ल कयो हो। SSP दादू फरक लंजार जवाबदारनि जी गिरफ़्तारी में नाक़िस कारकरदगी ते SHO सेक्शन मुश्ताक आलमानी खे मुअतल करे छॾियो। ऐं इसराइल जंगबंदी बाबति सलामती काउंसिल जे ठहराउ खे छॾे छॾियो। हमलनि में वधीक 81 फ़लस्तीनी शहीद। गज़ा जी सिहतवारी वज़ारत मूजिब रफ़े में हिक घर मथां बम उछलाया विया, जंहिं जे नतीजे में 9 ॿारनि समेत 8 ॼणा शहीद थिया। गज़ा में इमदाद वठण लाइ क़तार में बीठल शहरनि मथां बि बम वसाया विया। हेल ताईं शहीद थियलनि जो अंगु 32,000 खां वधी वियो।